अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 20 अप्रैल। सुबुह जा 7:45 थिया आहिनि। हाणे सुरहाण वई स्कूल, हुनजो दरवाज़ो बंदि करणु आयमि ऐं इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु व्लॉग थी ठाहियां। दिलि चाहियो कुझु तव्हां सां शेयर कयां, छो त मां पाण बि इहा कमी महसूसु थी कयां, जेको तव्हांजा कमेंट्स मिस थी कयां ऐं शेयरिंग मिस थी कयां। सोचियमि त अॼु तव्हां सां शेयर कजे। हीअ वल मुंहिंजी जंहिंमें मां रसी ॿधी, इहा बिल्कुलु मथे ताईं वधी वई आहे। हिन ॾाढ़ुनि जे विच में, ॾाढ़ुनि जे प्लांट जे विच में हिन जो जेको आहे पहुची वई आहे मथे। हिन जी ग्रोथ ॾाढी फस्ट क्लास हली रही आहे। हे जेके कटिंग्स मां पोखियूं हुयूं, हीअ माशाल्लाह वॾड़ी थी विया, हिनखे मां मथे रखियो आहे। ऐं हे ॿ बिल्कुलु हिननि जी बि ग्रोथ थी रही आहे। प्लांट्स मुंहिंजा मज़े में आहिनि ऐं हिननि खे ॾिसी ॾिसी मां बि मज़े में आहियां। ऐं हिन पासे बि माशाल्लाह हे वण मुंहिंजो इलाही वॾो थी वियो आहे। पहिरियों मां सोचियो त मथां बॉक्स लाहियां थी, पर वरी पोइ ॾिठमि त हे पंहिंजी जाइ पाणी ठाहे वियो आहे, बॉक्स खां ॿाहिरि निकिरी पोइ तूं मथे वधे। मूं चयो बसि हिनखे रहण थी ॾियां। ऐं हिननि में ॾिसो माशाल्लाह हा हिकिड़ो ही पीस हिन जो वॾो थियो, हिन में वरी ॿियो मथां पियो निकिरे। हिन में ॼारो बि ॼमी वियो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे हिनखे कीअं साफ़ु कयां। हिन में त एॾा बेशुमार नंढड़ा नंढड़ा निकिरणु लॻा आहिनि। हिननि ॿिन्ही जी हाइट थोरी वधी वई आहे। ऐं ही ॿ जेके हिन मैक्रामेम जे होल्डर्स में लॻल हुया, उन्हनि खे मां कढी हिते रखिया जीअं हिननि खे प्रॉपर उस बि मिलंदी रहे। इहो सिलसिलो सॼो मुंहिंजो प्लांट्स जो माशाल्लाह जारी आहे। ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियां त हीअ ॾिसो केॾो वॾो पन थी वियो आहे न, फस्ट क्लास नमूने फुटे थो। ऐं हीअ ॿियो नओं पन इहो बि हिन में निकिरे थो। ऐं हीअ मनी प्लांट ॾाढो वॾो थी वियो, सफ़ा ज़मीन ते पियो पए, त मां हिन जूं शाखूं जेके आहिनि मथे चाढ़े छॾियूं, त हिन जी ग्रोथ बि फस्ट क्लास आहे। ऐं स्नेक प्लांट्स बि जेके मुंहिंजा हिननि में इहे नवां निकिरनि पिया, इहे वॾा थी विया आहिनि। ॾिसो हेतिरा माशाल्लाह। इहो सभु कुझु हिते थी रहियो आहे। उनखां अलावा मां कपिड़ा धोइण शुरू कया आहिनि, त जीअं कम वारी मासी जे अचण खां अॻु में ई मुंहिंजो कमु जेको आहे काफ़ी हद ताईं थी वञे। हिते मुंहिंजो सॼो सभु कुझु बिखरियो पियो आहे। इहो कंदी रहंदमि। उनखां अलावा छा कंदमि उहो बि ॾिसूं था। कपिड़ा मां धोई वरिता आहिनि। हवा ॾाढी सुठी थी लॻे, जल्दी सुकी वेंदा। हिकिड़ी चादर हिन कुर्सीअ ते विधी आहे, बाक़ी सभु हिन स्टैंड ते। अॼुकल्ह मां घणो करे मथे वञण खां अवॉइड कंदी आहियां। जेतिरो थी सघंदो आहे सॼा कपिड़ा मां हिन स्टैंड ते विझंदी आहियां। हिन जी बेस्ट क्वालिटी आहे। हीअ तक़रीबन 3-3.5 साल पहिरियों मूं वरितो हो, त अञा ताईं माशाल्लाह इस्तेमालु थिए थो। ऐं सुगंध वरितो हाणे रिसेंटली, त उनजो जेको कलर ख़राबु थी वियो आहे। हिन जो जेको सिल्वर ॾिसो था, हीअ बिल्कुलु बि न हिन जो कलर ख़राबु थियो आहे, न हिन जो कोई शेप ख़राबु थियो आहे। त मां इलाही हिन मां ख़ुशि आहियां। ॾाढी मूंखे सहूलियत थी वेंदी आहे। ॾींहंनि खां पोइ टेरिस ते आई आहियां, त मूं चयो हिननि जो बि थोरो हाल अहिवाल वठां। हिननि में वापसि वरी इलाही सारो गाहु फुटी वियो आहे, पर ठीकु आहे। ऐं लाइट ग्रीन पन तव्हां ॾिसो था, इहे नवां आहिनि माशाल्लाह। इहे अलाए छा फुटो आहे, अलाह जी कुदरत, अलाह जो शान त ॾिसो। टाइनी गुल ॾिसो पीला, लूणक टाइप काई शइ आहे, ख़ुदा ॼाणे छा आहे। लॻे त ईअं थो ॼण लूणक आहे, पर जेको बि आहे ॾाढो सुहिणो थो लॻे। गुल हिन में ऑरेंज कलर जा गुल निकिता आहिनि। हिन में अञा गुल नथा निकिरनि, सिर्फ़ु पन ई पन था विझनि, पर ठीकु आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं वाइट जेको आहे फुल ब्लूम ते आहे। ॾिसो हे ॿाहिरि जेके हेठि शाखूं लड़कायूं आहिनि, उन्हनि में बि गुल आहिनि माशाल्लाह। मज़ो लॻो पियो आहे, दिलि ख़ुशि थी थिए। निम बि सफ़ा अची बरसां पहुती आहे। निम जा बि फ्रेश जेके आहिनि पन तव्हांखे साफ़ु ॾिसण में ईंदा। कम वारी माई हली वई, खीर काढ़ियमि, थांव धोई वई आहे। अॼु ऑइल जो कंटेनर ख़ाली थियो, त इहो धोआरियो अथमि। ऐं पोइ हिन में इहो तेल लाहींदसि। भाॼी वारो आयो हाणे त हुनखां बसर पटाटा ऐं इहे गिदरा वरिता। गिदरा खणी ईंदो आहे, कॾहिं सियारो हूंदो पहिरियों केला खणी ईंदो, हाणे गिदरा खणी ईंदो आहे। मूंखे बि सहूलियत थी वेंदी आहे, को न को हिकिड़ो फ्रूट मूंखे आराम सां रोज़ जो रोज़ मिली वेंदो आहे। बसि इहो ई रुटीन जो कमु आहे। हाणे इहे बसर ऐं पटाटा जेके आहिनि मां हिते हेठि लाहींदमि हिन बास्केट में। बसर थोरा पिया आहिनि, इहो कमु थींदो रहंदो सॼो ॾींहुं। 12:30 थी विया आहिनि ऐं कपिड़ा ऑलमोस्ट सुकी विया आहिनि, पर अञा चादरूं जेके आहिनि कुझु आलियूं आहिनि,
हवा ॾाढी ख़तरनाक आहे। असां वञूं था ॿाहिरि, मां सुरहाण, हालांकि कमु ज़रूरी आहे इन करे थी वञा, न त हवा एॾी आहे जो भउ बि थिए थो। ऐं शायदि इहो बि पॉसिबल आहे त मतां मां कमु कए बग़ैर अधु में मोटी अचां। सो अलाह जो आसरो करे वञूं था ॿाहिरि, ॾिसूं था छा थो थिए। ॾाढी शदीद हवा आहे, ख़बर नाहे कीअं वेंदासीं। शाम जा 6 थियण वारा आहिनि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी ऐं हाणे हिन महिल हूंदो आहे रोज़ानो बुर्जी खाने जो टाइम। अॼु दिलि चाहियो त हिकिड़ो नंढिड़ो व्लॉग ठाहियां ऐं इलाही ॾींहंनि खां मां मिस पई कयां तव्हां सभिनी खे, ऐं पाण बि मूंखे एॾी आदत थी वई आहे हाणे जो मूंखे 2-3 ॾींहं ॾाढा अजीब पिया लॻनि त मां कुझु न पई कमु कयां, यानी वीडियोज़ ठाहिण जे हवाले सां। सो अॼु वञिणो हो ॿाहिरि, एॾी शदीद हवा हुई जो ॿाहिरि मां माना पंहिंजो फ़ोन खणण जो ऐं कैमरा ऑन करण जी हिमत न कई मां। पर बैंक वियासीं ऐं पूरे एरिया जी लाइट बंदि हुई, इन करे उहो कमु बि कोन थियो। ईअं पोइ उन खां पोइ असां थोरो अॻियां हली वियासीं मंगल बाज़ार, अंगारे बाज़ार। कुझु फ्रूट ऐं फ्रेश भाॼियूं जीअं ग्वार आयल हुई ऐं करेला ॾाढा मज़े जा ताज़ा, त अंबड़ियूं वरितियूं, ॿियो बि कुझु न कुझु अहिड़ो ई वरितो। सो फ्रूट वरितो, पोइ अची वियासीं घर, त उहो मां रिकॉर्ड कोन करे सघियमि। ऐं ज़ाहिर मंझंदि जो टाइम उअं ई आम तौर ते ई मां मंझंदि जो त ख़ैर मानी खाई उअं ई सुम्ही पवंदी आहियां, पर अॼुकल्ह बि त निंड पूरी नथी थिए त लाज़मी जेको आहे मंझंदि जी नमाज़ पढ़ी, क़ुर पढ़ी, उन खां पोइ बसि कंहिंसां वास्तो ई न आहे। त कमु कुझु ख़ासि कोन कयो आहे, जेको सनो थुलो सुबुह सवेर कपिड़ा धोता हुआ तव्हां सां मां शेयर कयो। ऐं हाणे हिन महिल किचन टाइम हूंदो आहे, असांजो सिंपल खाधो रोज़ जो हूंदो आहे रूटीन में, कॾहिं कॾहिं इफ़्तारी हूंदी आहे। ऐं अॼु जे खाधे में आहे असांजी मसाले वारी दाल, चांवर ऐं चिकन जा चपली कबाब। कबाब ठहियल रखिया आहिनि, बसि कढंदमि ऐं फ्राए कंदमि। दाल भिगल आहे, चांवर भिगल आहिनि, जल्दी पची वेंदा। जेसिताईं रोज़ जो टाइम थींदो तेसिताईं मुंहिंजो खाधो तयारु हूंदो। ऐं फ्रूट ऐं शरबत वग़ैरह त हूंदो ई आहे। हूअं असां शरबत जेको आहे घणो घर में सभिनी छॾे ॾिनो आहे। ख़ैर मां त पीअंदी बि न आहियां, मूंखे त उअं ई अलाउ कोन्हे, त ॿार बि जेके अवॉइड था कनि अहिड़े क़िस्म जी शयुनि खे। सो इहो हिकिड़ो अॼु जो नंढिड़ो व्लॉग हो, दिलि चाहियो तव्हां सां शेयर कयां। इलाही ॾींहंनि खां कचहरी कोन कई, ॻाल्हायो कोन हो, त चाहियां पई इहो करणु। सुभाणे कोशिशि कंदमि त कुझु क्रिएटिव कमु ज़रूरु शेयर कयां तव्हां सां, छो त इलाही ॾींहंनि खां अहिड़े क़िस्म जी का वीडियो मां न ठाही आहे। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो इहो नंढिड़ो व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। ख़ुशि जो आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, ऐं जेतिरो थी सघेव त चङाईअ जा कमु कयो, नेकी जा कमु कयो। ऐं पोइ बाक़ी 11 महीना, हिन महीने खां अलावा बाक़ी 11 महीना बि उन्हनि जी प्रैक्टिस जारी रखो। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं अलाह वाही।